मामा लालू मुबारक हो जी। खैर मुबारक था सबनी। अब था सबनी के मुबारक हो जाए। खैर मुबारक, खैर मुबारक। साईं शकू साहब मुबारक हो जाए। शकूला साहब ताके मुबारक हो जाए। अदा ताके मुबारक हो जाए। अब मवाली अब्दुल्ला मुबारक हो जाए। बात तो के मुबारक बाबा मेहरबानी रख कर। अब जफर तो के मुबारक हो जाए। खैर मुबारक मायू जदों समूरी टीवी जी टीम के मुबारक, अजीत साहब के मुबारक, हर साहब के मुबारक। आई असांजे प्रोग्राम इमरान चाडियो के मुबारकबाद। थैंक यू जी, थैंक यू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं इन 1M व्यूज़ जा तव्हां बि हिस्सेदार आहियो। करेक्टर नालो छा आहे तव्हांजो? कल्लू। कल्लू। हाँ साईं, वाह वाह वाकई ॾिसूं। हाँ साईं सेम आहे। तव्हांखे मुबारक हुजे साईं इन मश्करनि जे ॻोठ जी 1M व्यूज़ जी। छा चवंदो भला? साईं असांखे त मुबारक हुजे, पर घणे में घणी मुबारक सिंध टीवी खे हुजे, जंहिं असांखे इज़त बख़्शी। असां महिनत कईसीं, उन जो फल जेको आहे तव्हांजे अखियुनि जे आॾो आहे। ॿियो असांजो जेको डायरेक्टर आहे उस्ताद मनान अब्बासी, उन महिनत कई। जेके बि हिन में दोस्त आहिनि उन्हनि जी महिनत आहे। कैमरामैन सिंध टीवी जो जी महिनत आहे। तव्हांजो बि घणो हिसो आहे इमरान भाई असांजे हिन ड्रामे में। सभिनी दोस्तनि जी मोहबत आहे, महिनत आहे। ऐं मूंखे ॾाढी तमामु घणी ख़ुशी थी आहे जो हे ड्रामो 1 मिलियन ते थी पुॻो आहे। दुबई, इंडिया, जिथे बि असांजा सिंधी रहनि था उहे लाज़मी इहो ड्रामो ॾिसंदा हूंदा। ऐं उन्हनि खे इहा बि वरी गुज़ारिश कयूं था त 182 किस्त खां वरी ड्रामो शुरू थींदो 4 जनवरी खां। ॾिसणु न विसारींदा बसि। मतिलबु नए साल जो वरी तव्हां तोहफ़ो ॾियो पिया? बेशक। वाह वाह माशाल्लाह, मुबारक हुजे तव्हांखे बि। महिरबानी। थैंक यू सर। अस्सलाम वालेकुम। छाला ख़ुश हो चा चङा भला। ही मश्कर जे ॻोठ जो 1 मिलियन थी वियो। 1 मिलियन साईं ॾेखारियो। 1 मिलियन ड्रामो असांजो पहुतो आहे। असां ॾाढा ख़ुशि आहियूं। इन ख़ुशीअ में असांजी सालगिरह था मल्हायूं। मां मनान अब्बासी, पंहिंजी पूरी टीम ऐं कैमरामैन डिपार्टमेंट ऐं सिंधी एसटी जो शुक्रगुज़ार आहियां। मशहूरु डायलॉग चवंदो सर, मुंहिंजो मशहूरु डायलॉग आहे त हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका। वॾो ठका है वाह। अब सुना छा पियो करी? साईं असां हे थोरा बलून्स छा चवंदा आहिनि हिनखे इंग्लिश में, इहे बि आणूं थोरो हिनखे सिंगारियूं पिया। हे छा क्रिकेट आहे मज़ाक छा चवंदो आहीं? लखनि करोड़ जा केस हल कयूं न चाहवां न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे। अॼु केक खाईंदासीं। शादी थियल अथई? शादी हा थियल आहे भई। बसि सही अचे स्लो चई। हे वेठो आहे साईं, वेठो आहे न साईं। हे भला तव्हां मायूस वेठा हुया सफ़ा? न मायूस कोन, मां पहिरीं हिन मामले ते मां ॼाड़ी खणी आई तव्हांजो हिकिड़ो मशहूरु डायलॉग आहे, वलू कंहिंखे वणे न वणे पर विचाग्रह ज़रूरु करे। बाबा ही ड्रामो सिंध में जेके बि सोप सीरियल थिया या थियनि पिया, हिननि मां विचाग्रह जेको आहे खणी आयो आहे। 1M व्यूज़ थी विया आहिनि माशाल्लाह। ऐं सिंधी मीडिया में ही पहिरियों ड्रामो आहे, पूरी सिंधी मीडिया में पूरो ड्रामो आहे जंहिं 1M व्यूज़ कया आहिनि। ऐं हिन जूं 3 किस्तूं जेके आहिनि 1, 2, 3 एपिसोड 3 जेके आहिनि M व्यूज़ ते पुॼण वारियूं आहिनि। तव्हां सभिनी खे मुबारक हुजे। ॿियो केरु आहे? हे अदो शकूडारी साहिबु, वॾो क्रेडिट तव्हांखे बि आहे। तव्हां हिन ड्रामे जा राइटर बि रहिया हो ऐं हिन ड्रामे तव्हांखे बि घणी इज़त ॾिनी, नालो ॾिनो आहे। ऐं उन महिनत सां गॾु तव्हां बि हिन ड्रामे खे इलाही सुठे कलम सां लिखियो आहे। छा चवंदव 1M ते? साईं तमामु घणी ख़ुशी थी आहे। मां थोरा कयां सिंधी वारनि जो ऐं सभिनी दोस्तनि जो महिनत करे हिन ड्रामे खे 1 मिलियन ताईं पहुचायो। ऐं मूंखे उमेदु आहे त आईंदा बि हीउ 1 मिलियन खां 5, 10, 15 मिलियन ताईं हली वेंदो। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त असांजो जेको ड्रामो आहे सो हीउ 1 मिलियन ते पहुची वियो आहे। महिरबानी। इहे तव्हांखे मुबारक हुजे। पहिरियों सिंधी मीडिया जो ड्रामो आहे जेको 1M व्यूज़ ते पहिरीं किस्त 1M व्यूज़ ते वई आहे। ॿियो केरु आहे? अड़े कैमरामैन काॾे? उहा असांजो हे कैमरामैन बीठो आहे न। अस्सलाम वालेकुम।
बलोच तूं त वाकई बलोच थो लॻी बाप बलोचनि जा कम त कोन आहिनि बस मेहनत है असांजी टीम की मेहनत है मामा लालू के डायरेक्शन में तमाम बेहतरीन कम करण जो मौको मिलियो माना एज ए कैमरामैन ही क्रेडिट तोट भी आहे 1M व्यूज़ जो बस असांजी सॼी टीम की मेहनत है जेके मारी नहीं सलमान रहंदो परियों बीठो अथई ओडिस सलमान रिंद असांजो उस्ताद आहे मोहतरम है असांजो उस्ताद है असांजी मेहनत है सॼी टीम की सीनियर आर्टिस्ट जेके सभु गॾु आहे मामा लालू की टीम उन सां गॾु कमु कंदे तमामु मज़ो अची वियो ऐं असांजो ड्रामो जेको आहे मिलियननि में पुॼी वियो आहे हुन जे लाइ असां तमामु घणी ख़ुशी थी थिए ऐं सॼी सिंध टीम हले हिकिड़े अदाकार जो नालो मां फोटो ॾेखारियां थो उन्हनि अदाकार मूंखे नालो ॿुधाईंदे हिन अदाकार जो नालो छा आहे सुल्तान राई वागी जेको ये साईं असांजो तमामु सीनियर आर्टिस्ट है पंहिंजो सोहेल पंहिंजो सॉरी बस अब आए गलती करे हो ना चौधरी असगर चौधरी असगर चौधरी अब है मवाली अच्छा मवाली बैनर अब्दुल्ला भी बीठल आहे असां सां गॾु ऐं अब्दुल्ला हे 1M व्यूज़ थी विया बाबा ही कंहिंजी हुई कोन ते ड्रामो इते वेंदो 1M व्यूज़ ते सिंधी मीडिया पहिरियों ड्रामो आहे जेको 1M थियो आहे पहिरीं किस्त रब जा लख एहसान करोड़ करम असां मश्किरनि जे ॻोठ जी जेकी पूरी टीम आहे उन्हनि सभिनी जी गॾियल महिनत आहे असांजे हर हिकु एक्टर बहितरीन कमु कयो आहे इन जे करे पूरी दुनिया में जिथे बि असांजो हीउ ड्रामो ॾिठो थो वञे उन सभिनी दोस्तनि ॾिठो साराहियो इन जे करे असांजो हीउ ड्रामो हिन वक़्तु 1M ते पहुतो आहे ऐं असांखे उमेदु आहे त इनशा ताला हाणे जेको 181 खां पोइ 182 खां कमु शुरू थींदो ख़ुदा करे हुनजी हर किस्त ईअं 1M खां टपंदी बाबा चवंदा आहिनि दादू में जादू आहे त वाकई जादू थी वियो आहे हे ड्रामो नाज़रीन खे ॾिसंदा आहियूं त दादू में शूट थींदो आहे हीअ पूरी टीम वीचारी दादू में ईंदी आहे ऐं सभु हिते ईअं रहंदा आहिनि फैमिली जा अञा कुझु चए थो मवाली इन जे करे थो चए त दादू आहे जादू हिते अटके थी दिलि आज़ियूं करे अनीस चए अची मूं सां मिल घड़ी खन खिल पोइ वञजांइ पंहिंजी वाट ते अबा वाट ते हलो हलिया अदा हे अदो बि हिकिड़ो अची वियो आहे अस्सलाम वालेकुम माया सिपाही ईसा मंडो सिपाही ईसा खाली आहे लिखी था असांखे तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे उस्ताद मामा लालू जी डायरेक्शन में कमु कंदे ऐं माशाल्लाह 1 मिलियन व्यूज़ पहुची आहे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे इन ख़ुशीअ में केक खाईंदासीं चांहियूं कंदासीं बहरहाल एॾी ख़ुशीअ जो मौक़ो आहे अॼु त बेनता ख़ुशि ऐं वरी वेंदे वेंदे मां चवां थो दिलि पर शहर दादूअ जो जंहिंमें जोधा रहनि था जवान तोड़े हुजनि कंकला त बि सॾजनि था पहलवान कसम क़ुरान दादू लॻी वियो दिलि खे अवल में अलाह भलो लकीअ में लाल भलो सेवण में शहबाज भलो ख़ुदा जो कसम मां त चवां थो कराची में सिंध टीवी भली वाह 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 अब ही तव्हां ड्रामो ॾिसी रहिया हूंदव मश्किरनि जो ॻोठु हे ई पहुतो आहे 1M व्यूज़ ते दोस्त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही सिंधी मीडिया जो पहिरियों ड्रामो आहे जंहिंजी पहिरीं किस्त 1M व्यूज़ ते पहुती आहे ऐं हिन जी ॿी ऐं टी किस्त बि M करण वारी आहे हे हिकिड़ो ॿियो किरदारु असां वटि मौजूदु आहे अबा इहो क्रिकेट आहे जी सर असलाम भी आली मदद असां वधि में थोरा आहियूं सिंधी पब्लिक जा आवाम जा जंहिं असांजे प्रोग्राम खे ॾिठो ऐं उमेदु आहे हाणे जेकी असांजी महिनत रही आहे हिनखे बि ॾिसंदा मां आहियां ॿुढो ॿोड़ो ॿुधंदो हिकिड़ो आहे ॻाल्हाईंदो ॿियो आहे महिरबानी नालो छा अथव ॿुढो ॿोड़ो नालो छा आहे नालो गुलाम सरवर तव्हां त चओ मां न ॿुधंदो आहे दोस्त वेठल आहिनि मामा लालू खे ॻोल्हियो पिया मामा लालू किथे आहे वाह मामा लालू किथे आहे मामा लालू ही बीठल आहे वाह मामा हे हेॾो वॾो क्रेडिट आहे एज़ अ डायरेक्टर तव्हां वटि मश्किरनि जो ॻोठु पूरी टीम तव्हांजो नालो बार बार खणे पई ऐं तव्हांजी पहिरीं किस्त जेका आहे उहा 1M व्यूज़ ते वई आहे इन बारे में तव्हां छा चवंदव पूरी टीम जे लाइ छा चवंदव एज़ अ डायरेक्टर हिकिड़ो कैप्टन हूंदो आहे कीअं फील पिया कयो हीअ एॾी वॾी ख़ुशी इंतिहाई ज़बरदस्त ख़ुशी थी थिए पर हीउ मुंहिंजो अकेले जो माण्हू जो कमु कोन्हे को हीउ तमामु घणनि माण्हुनि जो कमु आहे आइडिया ज़रूरु मुंहिंजी हूंदी पर हुन में पंहिंजे राइटर जो बि वॾो हिकिड़ो अमल दख़ल रहियो आहे ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको दादू जो शहर आहे जेका असीं 30-40 सालनि खां स्टेज जी दुनिया खां वठी हिते कमु करियूं पिया त मूंखे ख़बर आहे त मज़ा हिकिड़ो तमामु हिकिड़ो नायाबु सिलसिलो आहे हीअ संजीदा क़िस्म जी अदाकारी रोज़ पिचको हीउ लाउडनेस इहे सभु आसान कमु आहे मश्करी या मज़ा या खिल भोग इहो इंतिहाई ॾुखियो कमु आहे ऐं लाज़मन जेकॾहिं कंहिं बि टीम जो पंहिंजी जो कप्तान बि आहियां त मां पंहिंजा प्लेयर मज़बूत रखण जी कोशिशि कंदो आहियां ऐं अलाह जी महिरबानी सां जेको वठी ताणी मूं हिन सिंधी मीडिया में कमु कयो आहे अलाह साईं मूंखे इज़त इन करे बख़्श कई आहे त चवंदा आहिनि त इन महिल अमाल बिनियाद अमलनि जो दारो मदार माण्हूअ जी नियत थिया
ऐं मुंहिंजी टीम मूंसां वॾो साथ ॾिनो आहे, मुंहिंजे आर्टिस्टनि, मुंहिंजे भाउरनि, असांजे जेके ख़वातीन हज़रात आहिनि, सभिनी मूंसां गॾु साथ ॾिनो आहे। मुंहिंजी ॾुखी सुखी वेल में हर तरीक़े सां हिननि दोस्तनि मुंहिंजो साथ ॾिनो आहे। जॾहिं त इहो ड्रामो कुझु अर्से जे लाइ रुकिजी पियो हो, जेकॾहिं 181 खां पोइ 182 में वरी शुरू थींदो त साॻी मुंहिंजी टीम, साॻा ई मुंहिंजा दोस्त मूंसां गॾु आहिनि ऐं ख़ासि तौर ते तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां मां पंहिंजी पूरी टीम जो, सिंध टीवी जी इंतज़ामिया जो ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि जो जिन हमेशह कोशिशि कई आहे त असांजो ड्रामो बहितर रहे ऐं उनजो नतीजो इहो आहे त 1 मिलियन। मश्किरनि जो ॻोठ जेको आहे फर्स्ट एपिसोड उहो एपिसोड हूंदो आहे जंहिंमें करेक्टरनि जो इंट्रोडक्शन हूंदो आहे, पर उन इंट्रोडक्शन में असांखे सिंध एॾो प्यारु ॾिनो त असांजो ड्रामो 1 मिलियन ते पहुची वियो आहे, जंहिंजी असां तकलीफ़ मनाए रहिया आहियूं, जंहिंमें राइटर जो ऐं डायरेक्टर जो ऐं कैमरामैन जो तमामु वॾो किरदारु आहे। समूरी असांजी टीम जेकी आहे उन्हनि खे मां मुबारकबाद थो पेश कयां। सिंध सलामत, साथ सलामत, हिला दिया ना थैंक यू। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। जीअं त अॼु मश्किरनि जे ॻोठ जी असां सालगिरह पिया मल्हायूं, जंहिंजो डायरेक्टर आहे अब्दुल मनान अब्बासी मामाला। हीउ असांजो तजुर्बो, पहिरियों तजुर्बो जेको कामयाबु वियो आहे, तमामु सुठो ड्रामो कामयाबु वियो ऐं जेको आहे कॉमेडी ड्रामो हो, तजुर्बो हो। कॉमेडी ड्रामा सोप कॾहिं बि न थिया ऐं पहिरियों तजुर्बो असांजो कामयाबु वियो। इन जी ख़ुशीअ में असां सालगिरह पिया कयूं। सभिनी खे सालगिरह मुबारक हुजे ऐं हे व्यूवरशिप जेका बि असांजी आहे उन्हनि सभिनी खे असां चवंदासीं असांजे ड्रामे खे ॾिसंदा रहो। मुंहिंजो ड्रामे में तकिया कलाम जेको आहे, मां या धनु धोबी अहिड़ी हणंदो मैं गोभी जो कॾहिं बि घर हथु कोन्हे। वाह ज़बरदस्त गोभी आई अथव, 1 M व्यूज़ थी विया आहिनि, तव्हांजा वॾी गोभी आई अथव। अरे साहब कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि ठीक ठाक मज़े में। अॼु माशाल्लाह पंहिंजे दोस्तनि सां गॾु तव्हां बि हिते मौजूदु आहियो, मूंखे लॻे थो तव्हां मुबारक ॾियणु आहियो मामा लालू खे। हिन ड्रामे लाइ छा चवंदो, तव्हां 1 M व्यूज़ ते पहुतो आहे? साईं अब्दुल मनान अब्बासी तक़रीबन 35 सालनि खां दोस्त आहे ऐं अॼु हिन जी ख़ुशीअ में मूंखे दावत ॾिनई, मां शरीक थियो आहियां। इंतिहाई ख़ुशी थी आहे मूंखे जो मुंहिंजो दोस्त मनान अब्बासी जो ड्रामो मश्किरनि जो ॻोठ 1 मिलियन व्यूज़ माणे चुको आहे। इहा असीं मामे लालू खे मुबारक ॾींदासीं ऐं सिंध टीवी खे मुबारकूं जंहिं हिन ड्रामे खे एतिरो हाईलाइट कयो ऐं तमामु सॼी टीम खे, मनान जी टीम खे, सिंध टीवी जी टीम खे मुबारकबाद। थैंक यू, तव्हांखे बि मुबारक हुजे भाउ। अस्सलाम वालेकुम अदा। माशाल्लाह तव्हां बि अॼु हिते नज़र पिया अचो मामा लालू जी टीम में, लॻे थो तव्हां मुबारक ॾियणु आया हूंदो मामा खे। तव्हां छा चवंदो हिन ड्रामे लाइ? साईं सिंध धरतीअ जो ड्रामो ऐं सिंध धरतीअ जो डायरेक्टर दादूअ जो रवासी अब्दुल मनान अब्बासी उर्फ मामा लालू, जंहिंजो ड्रामो मश्किरनि जो ॻोठ ऐं उन ड्रामे खे एतिरनि त माण्हुनि ॾिठो आहे जो मां चवंदुसि त मिलियन माण्हुनि ॾिठो आहे। एॾी वियरशिप इहो असांजे लाइ, सिंध धरतीअ लाइ, सिंध टेलीविज़न लाइ हिकिड़ो वॾो अहसासु आहे। वाह वाह माशाल्लाह, तव्हांखे मुबारक हुजे हिन ड्रामे जी। तव्हां बि इन ड्रामे जो हिसो आहियो, हितां जा आहियो, दादू जा आहियो ऐं मामा लालू जी टीम जा ई आहियो। सिंध धरतीअ जो हिसो आहियूं, सिंध टेलीविज़न जो हिसो आहियूं, मामे लालूअ जो हिसो आहियूं ऐं दादूअ जो हिसो आहियूं। सिंध सलामत साथ। थैंक यू भाउ, असां बि तव्हांजो हिसो आहियूं। थैंक यू भाउ।